भीरा रोड ऐं भरपासे में गुज़िरियल 5 ॾींहनि खां मुसलसल हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। सवें घर ड्रही पट थी विया ऐं माण्हू बेघर थी चुका आहिनि त ॿिए पासे भीरा रोड जे दुकानदारनि प्लास्टिक वारी छापर ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे पंहिंजी मर्ज़ी जे रेटनि मुताबिक़ ॾियण लॻा आहिनि। हिन सिलसिले में मुतासिरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां वियासीं कल ई 1200 रुपया, ईअं सम्झ त 60 रुपया फुट मिली आहे, 1200 रुपया किलो आहे। चवंदा तोर त तोरे बि नथो। हिकिड़ो मींहुं मथे जो पाणी, हिकिड़ो हेठि पाणी, हाणे 1200 रुपया किलो। गरीब माण्हू हाणे किथां पुॼूं, अटे लाइ बि हज़रत आहियूं। असां कली वठण आया आहियूं, हाणे कली नथी मिले आया आहियूं, 400 500 वठ गरीब माण्हू आहियूं। हाणे किथां पूरी कयूं, 1200 रुपया किलो लॻो पिया कली। हाणे किथां कली वठूं, कली बि नथी मिले। बरसात मुतासिरनि जो चवणु हो त भीरा रोड जा नाजाइज़ मुनाफ़ेखोर दुकानदार 250 रुपया किलो वारी छापर 900 खां 1200 रुपया किलो विकिरो करे रहिया आहिनि। हिननि खां को बि पुछण वारो नाहे। हिननि सेशन जज नुशीर अफरोज़ ऐं डिप्टी कमिश्नर नुशीर अफरोज़ खां मुतालबो कियो आहे त नाजाइज़ मुनाफ़ेखोर दुकानदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु राशिद मजीद चौहान, सिंध टीवी न्यूज़, भीरा रोड।